लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आयो आहियां। जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे सिंध जो नामियारो सहाफ़ी, नामियारो लेखक, सिंधीकार ऐं हिकिड़ो शानदार शख़्स जंहिंजे सीने ते हिकिड़ो मेडल लॻल आहे आर्ट्स काउंसिल सखर जो मुंतज़िम ऐं उनजो बानी ऐं उनखे उत्तर सिंध में फ़न ऐं अदब जे हवाले सां नवां लाड़ा मुतारिफ़ कराईंदड़ जनाब मुमताज़ बुखारी। मुमताज़ बुखारी खे आम माण्हू सम्झनि था त ही काविश ग्रुप जो, ही पंहिंजी अख़बार जो, टाइम टीवी जो, उन्हनि जो ही जेको आहे सहाफ़ी, ब्यूरो चीफ ऐं सखर प्रेस क्लब जो फलाणो आहे। पर उन फलाणे खां सवा ही ॿियो बि कुझु आहे। हिकिड़ो त उहो आर्ट्स काउंसिल जी मूं ॻाल्हि कई, ॿियो माय पब्लिकेशन जे नाले सां उनजो इदारो आहे जंहिंमें हू सिंध जा अहम किताब छपजण जो हिकिड़ो ख़्वाबु ऐं अमली तौर ते कमु बि करे थो ऐं सिंधीकार बि आहे। हुनखे हिकिड़ो हिर्स आहे। उहो हिर्स हीअ आहे त हू चाहे थो त हुन जहिड़ा माण्हू थियनि ऐं उहे त अमली तौर इन करे नथा थी सघनि जो हुन वटि इन क़िस्म जी अकेडमी कोन्हे जो सभु मुमताज़ बुखारी अकेडमी मां पास थी ॿाहिरि मुमताज़ बुखारी थियनि। पर हू चाहे थो त माण्हू सुठा हुजनि, माण्हू चङा हुजनि, माण्हूअ जे कमु अचनि। हीअ माण्हुनि जे कमु अचण वारो हिकिड़ो माण्हू आहे मुमताज़ बुखारी। मुमताज़ सलाम अलैकुम। वालेकुम महिरबानी। वॾी महिरबानी। मूं तुंहिंजो तारीफ़ कराए छॾियो आहे। उन ते हिकिड़ो पेज जेको आहे कंहिं बि किताब जो मुआग बि थी सघे थो ऐं इंतिसाब बि थी सघे थो। तव्हां सच ॻाल्हि इहा आहे त उन मुआग ऐं इंतिसाब खां मथां माण्हू आहियो। सखर में वेठे हीअ जेका रवादारी रैली हुई, इहा ॾिसंदे, फ़ोटो ॾिसंदे, वीडियो ॾिसंदे अव्हां जूं फीलिंग्स छा आहिनि? डॉक्टर साहिबु वॾी महिरबानी। पहिरीं ॻाल्हि त मां आम माण्हू आहियां, जेतिरो तारीफ़ करायो उहो कुझु बि न आहे, उहो तव्हांजी मुहबतूं आहिनि। मूंखे रुॻो हीअ रवादारी जो जेको तशदुद वारो पासो पुलिस तरफ़ां कयल रुॻो नज़र न आयो। मूंखे सॼी सिंध जी रवादारी यादि आई हुई। इंतिहाई घणी तकलीफ़ थी हुई जॾहिं सिंध जे असांजे सान्याह खे, सिंध जो सान्याह त असांजो आम माण्हू बि आहे, अणपढ़ियल बि सान्याह वञे थो। सची ॻाल्हि इहा त मां हुन मां वॾो मोतरिफ़ आहियां हुनजो। असांखां वधीक जेके हिते उन ॾींहुं पुलिस जे तशदुद जो निशानो बणिजी रहिया आहिनि, हिन खां बि वधीक आहिनि, पिया आहिनि। पर हीअ रवादारी खे जंहिं नमूने हिन चिथण जी कोशिशि कई, बुनियादी तौर ते इहा सान्याहवंद जी रवादारी न, पर सिंध जी रवादारी खे चिथण जी कोशिशि कई वई। थोरनि जुमिलनि में जेकॾहिं सिंध जी रवादारी खे ॾिसूं था त जेकी अंग्रेज़नि जे कॉलोनियल दौर खां अॻु जी सिंध जी रवादारी आहे, उनखे रिवाइव थींदे ॾिसी, उनखे वरी वरंदे ॾिसी करे, छो त हीअ नसुल जेको आहे, जेको 60 वारे ॾहाके खां पोइ वारो आहे या उनजो औलाद आहे, उहो उन खे वरी वराए पियो, जेकी विच में ॾाढो अंग्रेज़ दौर ऐं उनखां पोइ फौरी तौरु जेको मार्शलाई दौरनि में ख़राबु थी, उनखे वराए पई। हाणे हीअ उन जी साॻी रवादारी खे कुचलण जी कोशिशि आहे। हाणे उहा रवादारी छा आहे? उनमें मज़हब हर कंहिंजो पंहिंजो मामिलो आहे, उनमें अक़ीदा हर कंहिंजो पंहिंजो मामिलो आहे, उनमें रहणी कहिणी हर कंहिंजो पंहिंजो मामिलो आहे। पर जेको गॾियल समाज आहे उहो तमामु वसी माना में आहे। उहो जेको गॾियल समाज आहे सिंध जी रवादारी वारो, उन में प्रैक्टिसिंग मुस्लमान त अक्सरियत में आहिनि न, सिंध में वधि में वधि उहे आहिनि। ऐं कॾहिं बि कंहिंजी मुदाख़लत न कई आहे, न मुखालफ़त कई आहे। नई जेको आहे ख़ुदा न ख़ास्ता एॾा जेके पंजाब में असां ॿुधंदा आहियूं तौहीन वारा मामला। तव्हांजी ॻाल्हि कटियां थो, तव्हां सखर जा आहियो ऐं तव्हांजे इलाइक़े में ख़ुदि जेका छोकिरी प्रियंका आहे, प्रिया कुमारी, उहा जंहिं ॾींहुं अगवा थी आहे त हुन इमाम साहिबान जे उन मातम ऐं अज़ादारनि जी सबील जो कमु पे कयो। उनजी सॼी फैमिली पे कयो। उनजो पीउ बीठो आहे, हालांकि मुस्लमान अंदरां शरबत जा टब ठाहे भरे मोकिले थी पई ॿाहिरि ते, जेके इमाम जो मातम कंदा था वञनि, ज़ाहिर आहे उहे मुस्लमान आहिनि, त उन्हनि लाइ उहो मिठो शरबत ठाहे मोकिले पई। गर्मी आहे शदीद, त मथां को उहो थिए, ऐं उहो छांवरो कयो वेठा आहिनि उते, ऐं उन्हनि पंहिंजी जेकी उन्हनि जे वसार जेको प्रीमिसिस आहे उनमें उन्हनि लाइ छांवरो कयो। मतिलबु हीअ उहो रवादारी जो फैब्रिक आहे सिंध जो, उनखे ई नुक़सानु ॾियण जी कोशिशि हुई। पर हुननि जी बदकिस्मती आहे, हू शायदि सिंध खे सम्झी न पिया सघनि
त सिंध पंहिंजी इन ई तशदुद जे अंदरि बि जेको मोहबत जो पैगाम ॾेई वई उहो उन्हनि खे घणो करे सम्झ में अची वियो हूंदो। सो मुंहिंजे ख़्याल में त हीअ जेकी तकलीफ़ आहे उहा त अञा ॿुधाए नथी सघिजे। जामी चांडियो असांजो उनजी न्याणी खे जंहिं नमूने सैफ़ समय जो जेको सिंध जे लखे माण्हुनि जो हिकिड़ो रूह जो आवाज़ु आहे उहो आहे, या सिंधू नवाज़ जेकी आहे उहो हिकिड़ो मज़ाहिमती तौर ते मज़ाहिमत हुनजी का उहा थोरी आहे जंहिंखे ही बलोचिस्तान जहिड़ी या के पी जहिड़ी, हुनजी पंहिंजी सिंध लाइ मज़ाहिमत आहे। ऐं सिंध छा आहे? सिंध न आहे हा, सिंध आहे त सभु कुझु अथनि न। जेकॾहिं सिंध खे ही कुझु कंदा त पाण कुझु न बचंदा। सो ख़ैर हाणे उहो सिंधू उन सां या बख़्शल उनजी घरवारी या नूनारी अदड़ी उन्हनि सां या ॿिया खोड़ दोस्त हुआ जंहिंजा नाला हाणे त माण्हू केतिरा खणंदो, जंहिं नमूने उन्हनि सां उहो थियो त सची ॻाल्हि आहे ॾाढी तकलीफ़। मूं छा मूंखां वधीक ॿिया दर्दमंद हूंदा जिन खे सॼी राति निंड न आई हूंदी, सुबुह जो जन वीडियोज़ ॾिठियूं हूंदियूं उन्हनि जी अखियुनि में लुड़क बीहंदा ई न हूंदा। कठोर खां बीहो थींदो। ख़ुदि इन्हनि जेके हुक्मरान तबिको आहे उनजे घरनि में मातम थियलु हूंदो। इहो मां यकीन सां थो चवां त उन्हनि सां उन्हनि जे घरनि में उन्हनि जी घरवारियूं, उन्हनि जूं भेनरूं, उन्हनि जा भाइर, ब्यूरोक्रेसी हुजे, हुक्मरान लॾो हुजे, पुलिस वारा हुजनि, ही सिंध जे हिन आवाज़ सां छा थियो आहे। मां त हिकिड़ो आम माण्हू आहियां न, पर हू जेके हाकिम आहिनि हिन वक़्त जा हाकिम आहिनि उन्हनि जे घरनि में छा हूंदो उहो उन्हनि खे उतां ख़बर पई हूंदी। सो बहरहाल उहो इंतिहाई तकलीफ़ जो लम्हो ऐं उन मां निकिरी त आया आहियूं, पर हाणे हू न निकिरी सघंदा जन इहो कयो। नुक़सानु कंहिंजो थियो? नुक़सानु मां ॿुधायोमांव त हीउ उन्हनि जो थियो आहे जन इहो करायो आहे। भला ही गवर्नर सिंध हूअं हर मामले में अॻियां हूंदो आहे। एसि ताईं जो मौलवी मुला ज़ाकिर ॿिया टिया सभु घुराइण में एयरपोर्ट खां वठी एक्टिव हूंदो आहे। ही सिंध जो माण्हू उन खां फरलांग परे सभु कुझु उन सां थियो पए, उन गवर्नर बि कुझु न कयो। इहो कॉस्मेटिकली वेठल आहिनि, हिकिड़ो लेपो आहे बसि इहो। माना जीअं गवर्नर हाउस हिकिड़ो लेपो आहे, उते माण्हू वेठो आहे हिकिड़ो गुॾो, ईअं CM हाउस आहे उते वेठो आहे, हुनखे ज़बान ॿिएजी आहे। जीअं की हुकूमत पूरो हिकिड़ो उहो शेडो आहे, हलाइण वारा हलाइनि पिया, उहे भले केतिरो लवाईंदा केतिरो न मञींदा, पर हले त उन्हनि जी हिते न। इक़्तिदार जेकी जंहिं नमूने इलेक्शन थींदे ॾिसूं था, मां सहाफ़ी तौरु जेकॾहिं ॾिसां थो, मूंखे कोन थो लॻे त इहे नतीजा जेके असां ॾिसंदा आहियूं इहे हूंदा आहिनि। नतीजा ॿिया हूंदा आहिनि, अची ॿिया वेंदा आहिनि। इहो ज़रूरी न आहे त उहे जेकॾहिं ईंदा त उहे बि हिननि खां कंहिं मुख़्तलिफ़ थी सघनि था। इहो माना मां नथो चवां त उहे बि को थी सघे त उहे बि इंतज़ार में हुजनि त असांखे वारो मिले त असां बि ईअं इन खां वधीक असांखे उहो कर्मनाक हालत में विझी सघनि था, पर नतीजा उहे न हूंदा आहिनि जेके इलेक्शन में थी रहिया हूंदा आहिनि। साफ़ ई आयो। तव्हां हिकिड़ो सुवाल थो पुछां, सॼी सिंध जे पॉलिटिक्स ते नज़र अथव, पॉलिटिकल पार्टियूं कंहिं गुम कयूं या इहे बसि पूरो थियो उन्हनि जो एक्सपायरी डेट ख़तमु थी वई? ॿ शयूं हिन जूं। माना हिकु सहाफ़ी तौरु हिकिड़ो जेको मूं पढ़ियो आहे, सॼी पढ़ां पियो, दुनिया खे ॾिसूं पिया। पढ़णु माना हिकिड़ो पढ़णु किताब मुशाहिदो करे थो। टियों जेको सॼी दुनिया जी सूरत हाल आहे त दुनिया में हाणे कलेक्टिव लीडरशिप जो दौरु हले पियो। नज़रिया सॼी दुनिया में रहिया न आहिनि। सिर्फ़ु डेमोक्रेसी बि सिर्फ़ु हिकिड़ो निज़ाम में हुक्मरानी आहे, हुकूमती निज़ाम तौरु आहे। नज़रिए तौरु जमहूरियत बि न आहे, न अमेरिका में आहे ऐं न ई ॿियनि मुल्कनि में आहे, न ई बरतानिया में आहे जेके चैम्पियन आहिनि जमहूरियत जा, उते आहे कोन। कलेक्टिव लीडरशिप जो दौरु हले पियो, छो त जेकी सियासत आम तौर ते हुई उहा नज़रियनि जे पुठियां हुई ऐं उहे नज़रिया हाणे पंहिंजो वक़्तु पूरो करे छॾियो अथऊं या न, इहो हिकिड़ो वरी तजियाती जो बहस थींदो, इन ते वरी माण्हू अञा वधीक गौर करे सघे थो। पर हिन वक़्तु जेको पिक्चर आहे जंहिंखे ॾिसण में जेको अचे थो त कंहिं बि रीति का बि नज़रियाती सियासत दुनिया में न पई थिए। सरमाएदारी आहे दुनिया में जेके हुकूमती सतह ते ऐं इक़्तिदार हासिलु करणु आहे, ऐं टियों सॼी दुनिया में जेकी जंगी जुनून वारा जेके बि हाकिम आहिनि, या उन्हनि जी पेंटागॉन हुजे या हिन जी M9 हुजे बरतानिया जी, उहे कंट्रोल कनि था सॼी दुनिया ते बि, ऐं ख़ुदि उन में या पंहिंजो रूस में हुजे, जिते बि असां ॾिसूं था त सॼी दुनिया जंग जे वर चढ़ियल आहे। जेकॾहिं सियासत जे हुजे हा त शायदि सूरत हाल ॿी हुजे हा। इन करे असांखे सिंध में बि उनजा रिफ्लेक्शन वधीक चिटा नज़र ईंदा बनिस्बत ॿियनि जे, छो त ॿिया एतिरा सियासी हूअं बि न रहिया आहिनि। न पंजाब एतिरो सियासी रहियो आहे, न KP रहियो आहे, न ई बलोचिस्तान खे का विथी मिली आहे त उहो सियासी थी सघे। उते ख़्वाहिश आहे सियासी थियण जी। सिंध सियासी घणी रही आहे।
सिंध लीडरशिप बि ॾिनी आहे, क़ाइदे आज़म खां ज़ुल्फ़िकार अली भुट्टे ताईं, बेनज़ीर भुट्टे ताईं, ऐं जेको आहे वेंदे पंपरस सियासत में GM सैयद बशीर ख़ान कुरैशी ताईं सियासी तरीक़े सां हिकिड़ो या साईं रसूल बख़्श पली जो हिकिड़ो माना हिकिड़ो इंटेलेक्चुअल जेके पॉलिटिकल लीडर्स में उनजो नालो अचे थो, जाम साकी ताईं असांखे नज़र आयो आहे त सिंध में हिकिड़ो वॾो फर्टाइल जेको आहे इलाइक़ो सियासत जो हिन वक़्तु कलेक्टिव लीडरशिप आहे ऐं सिंध। पर मज़े जी ॻाल्हि आहे त ॿियनि सूबनि जी भेट में सिंध अॼु बि सियासत थी करे। पॉलिटिकल पार्टियूं किथे? सियासत मां अचां पियो न, सियासत करे पई। तव्हां जंहिंसां वेहंदो उहो चवंदो इन जो हल सियासी आहे। उनजो सबबु इहो आहे त असांजे ख़मीर में जेको अमुन आहे, पुरअमुन रहणु, ऐं सियासत इहा कहिड़ी शइ आहे जेका वायलेंट न हूंदी आहे, सवाइ हिकिड़े उन मरहले में जेके इनकलाब पाण चवंदा आहियूं, उहो त सूरत हाली बि उहो मरहलो आहे हिकिड़ो, माना उन सूरत हाल। ॿी सूरत में सिंध पुरअमुन आहे, ऐं पुरअमुन जाइ ते सियासत खां सवाइ ॿी कंहिं बि शइ जा माण्हू घुर्जाऊ न हूंदा आहिनि। असांजी जेकी लीडरशिप आहे, जेको मां असेस कयो आहे, जेके मौजूदु लीडरशिप आहिनि, जेके हाणे 4 पार्टियूं पाण ॻणायूं, जेके पॉलिटिकल सियासी, हिकिड़ी त इक़्तिदारी पार्टी PP मेन ते माना वफ़ाक़ जी ऐं इक़्तिदारी पार्टी उहा, उनखां पोइ फंक्शनल, उनखां पोइ क़ौम परस्तन अवामी तहरीक, उहा बि पार्लियामेंट में करे पई, तरक़ी पसंद पार्लियामेंट में करे पई, SUP पार्लियामेंट जी करे पई, GSN पंहिंजी अलॻि, पुरअमुन आजपे वारी जदोजहद में नॉन पार्लियामेंट्री आज पुरअमुन नमूने सां जेको GM सैयद जे फ़लसफ़े वाक़ो। हाणे जेकी हे 3-4 जेकी हुन हिकिड़ी पंहिंजो इक़्तिदार हासिलु करण में कामयाबु ईंदी आहे, माना जंहिं तरीक़े सां उहो असां ॾिसंदा। उनखां पोइ सेकेंड ते जेकी फंक्शनल लीग आहे, उहा बि साॻे तरीक़े सां इक़्तिदार में अचण जी ख़्वाहिश हूंदी आहे। हाणे जेकी पोयूं 3 पार्टियूं मूं तव्हांखे ॿुधायूं, उन्हनि जे दिलि में बि इहा ख़्वाहिश आहे त असां बि इन स्ट्रीम में अचूं, असांखे मन इक़्तिदार मिली सघे। उन इक़्तिदार जे शौक़ में हू सिंध जे माण्हुनि जी नब्ज़ खे नथा ॾिसनि। जेका PP पंहिंजे शुरूआती दौरनि में ॾिठी हुई, भुट्टे साहिबु उहा नब्ज़ वठी पोइ इक़्तिदार जे रस्ते ते आयो हो, हीअ चवनि था न असां उन रस्ते ते अॻु में अचूं जीअं भुट्टो इक़्तिदार में वेठो अचे। माना हीअ वाजाइनि था पिंडी खे न, पर हीअ माना हकीम सुठा न आहिनि, न हकीम हिननि खे डायग्नोस नथो करणु अचे। मिसाल अहिड़ा वॾा इशू जेके सेंसिटिव में ॾिसो, इहो ओपन सीक्रेट आहे न, हू बि उहो ई थो पुछां न, माण्हू ॾिसनि था त माण्हू कंहिंजे पुठियां आहिनि, जेके इक़्तिदार ॾींदड़ आहिनि न उहे ॾिसनि था माण्हू कंहिंजे पुठियां आहिनि। हाणे हीअ चवनि था न असांखे माण्हू न ॾिसनि, असांखे ॾिसनि। जेकॾहिं हीअ अवामी सियासत न कंदा, फ़र्ज़ु कयो हीअ जेको उभार आयो जंहिंजे पासे बीहंदा, मौलवी साहिबु पंहिंजो उभार ॾेखारियो न, उहो अघांबो किथे न किथे हेल की वेही रहिया। जेकॾहिं हीअ बि पंहिंजी ताक़त, माण्हू जी ताक़त ॾेखारींदा न, पोइ अघांबा। अदरवाइज़ हू चवंदा हुआ ईअं त 7-8 मां सवाल इहो थो पुछां त हीअ लिकी काॾे विया? लिकी वेठा आहिनि मतां जेको आहे नाराज़ थियनि। केरु? जेके इक़्तिदार ॾींदा आहिनि, हिननि खे ख़बर आहे, हिनखे ख़बर आहे केरु इक़्तिदार ॾींदो आहे, हिनखे ख़बर आहे त अहिड़ा वाक़िया केरु थो कराए। ठीकु आहे, इन जे करे हिननि हणी छॾी मप त मतां असां ॾिठा थी वञूं। उहो ॾिठे थियण जे चकर में हे चुप करे वेही रहिया। माना संगत खे बसि नाराज़ न करिणो आहे, नाराज़ न करिणो आहे, सिंपल माना हिकिड़ो सादो आहे तरीक़ो। पर हाणे जॾहिं तव्हां संगत खे नाराज़ नथा कयो त पोइ माण्हू खे कीअं राज़ी कंदव? जेको जंहिंजे बुनियाद ते संगत तव्हांखे ॾिसंदे नी कोन। हे ख़ुशि आहिनि, माण्हू मोकिलींदा हूंदा, चवराईंदा हूंदा, कुझु कोन थींदो। भला जेकॾहिं तव्हांखे चइजे त असांखे सलाह ॾियो त सिंध में सियासत कीअं थिए, छा कंदव? ॾिसो, मां हिकु त सियासत जो हामी आहियां, कंहिंजी सियासत जे पुठियां वोट हद ताईं माना वञी सघां थो, पर सलाह मुंहिंजी इहा हूंदी त जेसि ताईं आवाम में न वेंदो, आवाम जे असली मामलनि में हथु न विझंदो ऐं ख़ौफ़ इहो ख़तमु न कंदो त मतां हिन सां मूंखे इक़्तिदार न मिले ऐं हिन बहाने मतां मिली वञे, त पोइ हिन जा ॿई कम लही वेंदा जेकॾहिं हिन ख़ौफ़ में रहंदो। न अवामी सियासत में उहो जाइ ठाहे सघंदो, न ई जेको आहे सम्झंदो आहे जेके इक़्तिदार ॾियनि था उते अघामी सघनि। न हिन जा रहियासीं, न हुन जा रहियासीं, अधूरा बसि उहो सिगरेट जे फुले पिया छणंदा ऐं ईअं ई आहे, उहे अंदरि ईअं उहो जेको आहे दुखनि था पिया त हाणे छा कयूं। हू त जेको आहे, हालांकि सिधी ॻाल्हि आहे न, PP बि जेको इक़्तिदार में अचे पई, अवामी हाणे सपोर्ट उनजी घटिजी वई आहे न, पर किथे त राज़ी कयो वेठा आहिनि, जंहिंजे करे इक़्तिदार में अचनि था, पंहिंजी सियासत कनि पिया, कहिड़ी बि आहे, ख़राबु सियासत आहे मञूं था, पर सियासत आहे आख़िरी हल। सो अवाम सां जेको जुड़ंदो, अवाम उनखे अॻिते आणींदो।
हा पोइ जेकॾहिं उते अॻिते हली किना थींदा त पोइ जी हीअ किना थी रहिया आहिनि अॻिते हली ज़रूरु माण्हू हिननि खे बि छॾे ॾींदा ऐं पोइ हिननि जी बि साॻी हालति थींदी हिकु ॾींहुं थींदी त पोइ उहे बि ईअं थींदा इन करे माण्हुनि सां जुड़ियो रहणु सभिनी खां अहम आहे सियासत इहा आहे। ऐं मुमताज़ वॾी महिरबानी ऐं तव्हां मूंखे हिकिड़ी ॻाल्हि हीअ सम्झाई आहे त माण्हुनि जो माण्हू थियणो आहे। ॿी ॻाल्हि तव्हां हीअ सम्झाई आहे त जिन जा तव्हां माण्हू आहियो उहे बि तॾहिं तव्हांजो क़ीमत कंदा जॾहिं तव्हां मार्केट में मौजूदु हुजो वखर सोई विकामे वखर सोई विया आहे जो पए पुराणो न थिए। हा नाज़रीन इहो हो नामवर साफ़ी ऐं अदीब दानिश्वर असांजो दोस्त ऐं भाउ मुमताज़ बुखारी साहिबु जंहिंजूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं वेंदे वेंदे उन सिंध जे सियासतदाननि सिंध जे क़ौम परस्तनि सिंध जे पावर पॉलिटिक्स कंदड़नि खे हीअ ॻाल्हि ॿुधाई त अव्हां केॾो बि लिकंदव त आहिस्ते आहिस्ते गुम थी वेंदव ऐं किथे बि नज़र न ईंदव पर जे तव्हां माण्हुनि सां गॾु हूंदव ऐं माण्हुनि जो उभार सां गॾु उभरी बीहंदव त तव्हांजी क़ीमत बि थींदी तव्हांजी वुकियत बि थींदी तव्हांजी हैसियत बि थींदी। लीडर टीवी में वरी कंहिं ॿिए महिमान सां गॾु हूंदासीं। अव्हां जी वॾी महिरबानी।